बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सवाल नंबर पहिरियों, मके जा कुरैश पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफ़त छो कंदा हुआ? जवाब, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं माण्हुनि खे अल्लाह ताला जी इबादत जे लाइ सॾणु शुरू कयो ऐं बुत परस्ती ऐं शिरक जे बुराई बयानु कई त मके जा कुरैश पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सख़्त ख़िलाफ़ थी बीठा। सवाल नंबर ॿियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहतरम अबू तालिब खे छा जवाबु ॾिनो? जवाब, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह जो कसम, जेकॾहिं उहे माण्हू मुंहिंजे हिक हथ ते सिज ऐं ॿिए हथ ते चंड बि आणे रखनि तॾहिं बि माण्हुनि खे इस्लाम जी दावत ॾियण खां न रुकंदुसि। सवाल नंबर टियों, कुरैश नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कहिड़नि तरीक़नि सां तकलीफ़ पहुचाईंदा हुआ? जवाब, कुरैश पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बदज़ुबानी कंदा हुआ, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाइर ऐं दीवानो चवंदा हुआ, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान शरीफ़ जी तिलावत कंदा हुआ त उहे घोड़ करणु शुरू कंदा हुआ त जीअं माण्हू पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ ध्यानु न ॾियनि। सवाल नंबर चोथों, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उतबा बिन रबिया कहिड़ी पेशकश कई? जवाब, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उतबा चयो त तव्हां मके जी रियासत चाहियो था, कंहिं वॾे घराणे में शादी करणु चाहियो था या दौलत चाहियो था, उन्हनि मंझां हर शइ तव्हां जे लाइ मुहैया करे सघिजे थी, पर शर्त हीअ आहे त तव्हां असांजे बुतनि जी मुखालिफ़त करणु छॾे ॾियो। सवाल नंबर 5, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतबा बिन रबिया जे जवाब में क़ुरान शरीफ़ जी कहिड़ी सूरह जूं आयतूं पढ़ियूं? जवाब, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूरह हामीम, सजदा जूं कुझु आयतूं तिलावत कयूं।